हलो हलो कोरिएं जनीनी नरम, हलो हलो कोरिएं जनीनी नरम, कच्ची पक्की तंद ते थियनि कीन गरम, छिनण थियनि शर्म ॻंढियो ॻंढीन पाण में। सो ॿिए साथियो, जीअं लतीफ़िलात मेहरान टीवी जे फिक्री तारीख़ी ऐं तहक़ीक़ी रिहान शाह जा पंध ऐं पेचरा सां गॾु आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। साईं जे मुख़्तलिफ़ रुखनि में मुख़्तलिफ़ ॾिसण में जेका वाट वरिती, साईं जा माॻ ॻोल्हिया, साईं जे नक्श क़दम जो पीछो कयो, त संदन ॼम बाग़ खां वठी हिन महिल ताईं मुख़्तलिफ़ बाग़ भेटियासीं। उन हवाले सां अॼु असां लतीफ़ साईं जे पंध पेचरा जे हिन रिहाण जे हवाले सां टंडोलाहियार ज़िलो ऐं उन जो मेन रोड ते ई नंढड़ो शहर सुल्तानाबाद, उन खां ॾखण तरफ़ 3 किलोमीटर खनि पंध ते ॻोठु आहे हिकिड़ो हाजी मोहम्मद जाफ़र हकड़ो, ऐं उन ॻोठ में असां वाहिद लाइब्रेरी जेका आहे उन में मोहतरम अब्दुल वाहिद आसी या आसी अब्दुल वाहिद हकड़ो जेको 3-4 पीढ़ियुनि खां हिन ॻोठ में रहंदड़ आहिनि ऐं उन वॾनि जो तसलसल ऐं इल्मी पोरियो तहक़ीक़ ख़ासि तौर ते टंडोलाहियार जी तारीख़, ऐं उन तारीख़ ते जॾहिं वञूं था त लतीफ़ साईं जे पंध पेचरनि या माॻनि या जिन बुज़ुर्ग हस्तियुनि सां ममाती या हयाती वारनि सां लतीफ़ साईं मुलाक़ातूं कयूं, रिहाणियूं कयूं, त उहो बि इन जो हिसो थियनि था। ऐं उन खां अलावा ॿी हिकिड़ी हिन वटि सूफ़ी आहे जिन ते बि ॻाल्हाईंदासीं। पर प्रोग्राम जे शुरू में मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कंदो आहियां त लतीफ़ साईं जा पंध जेके हुया, जेके मुलाक़ातूं हुयूं, जेका ॾेठ वेठ हुई, उन जा 2 रुख़ हुया। हिकिड़ा उहे ममाती वारा बुज़ुर्ग जेके अहले मारफत हुआ ऐं उन्हनि मां के शाह करीम बुलड़ी जे दौर जा या उन्हनि सां बि मुलाक़ी रहिया, उन्हनि ते पंहिंजे वालिद हबीब साईं सां गॾु बि उन्हनि बुज़ुर्गनि जे ममाती वारनि बुज़ुर्गनि जा भेरा कयूं। कुझु पोइ वरी हयाती वारा बुज़ुर्ग आहिनि जिन सां बि पाण पंहिंजे वालिद साहिबु हबीब साईं सां 15 साल जी उमिरि ताईं गॾु ईंदा रहिया वेझड़ में जेके इलाइक़ा पवंदा हुआ, ऐं पोइ पंहिंजी फूह जवानी में जॾहिं 1120 में पहिरें वॾे सफ़र ते निकिता ऐं पोइ भिट ते आबाद थियण खां पोइ ताईं बि जेके साईं जा सफ़र थींदा रहिया 22 साल जी ज़िंदगी ताईं, उन सफ़रनि में ममाती वारनि बुज़ुर्गनि सां गॾोगॾु उहे हयाती वारा बुज़ुर्ग बि हुया जिन सां लतीफ़ साईं जी ख़्याली ॾे वठ बि थींदी, नज़रियाती ॻाल्हि ॿोल बि थींदी हुई, शाइरी जे हवाले सां, मज़हबी अक़ीदे जे हवाले सां। गॾो खे ग़ुलाम सिंध ऐं जेका पोइ टालपुरनि जे दौर में कल्होड़नि जे दौर में आज़ाद सिंध ऐं वरी टालपुरनि जो दौर पियो फॉलो करे थो। पर जिते लतीफ़ साईं कल्होड़नि जे शुरूआती दौर ऐं मुग़ल दौर में पहिरियां साईं 40 साल ग़ुलाम सिंध मुग़लनि जी ग़ुलामी में जॾहिं हुई, उहो दौर बि ॾिठो। ऐं उन दौर में हिन खिते में, हिन परगिणे में न सिर्फ़ु तारीख़ी तौर ते तिजारत ऐं सियासत जे हवाले सां ॾाढो अहम इलाइक़ो रहियो आहे। ऐं इन खे जीअं असां नौशहरे वारे पासे ॾांहुं साहती परगिड़ो सॾींदा आहियूं, ईअं हिन इलाइक़े खे जंहिंमें हाला तालके, टंडे आदम तालके, कुझु माथली तालके जा ऐं टंडोलाहियार सॼो तालको उन जी एराज़ी अची वञे थी, उन खे समावाती परगिणो सॾिजे थो या समावाती इलाइक़ो या एराज़ी सॾिजे थी। समावाती इन करे उन ते नालो पियो आहे जो उन में समाट क़ौमूं जेके हुयूं, क़बीला जेके हुया, बिरादरियूं जेके हुयूं, उन्हनि जो हिते रहणु घणो हुयो, तंहिं करे उनखे समावाती बि चइजे थो। ऐं तारीख़ी तौर ते इहो असांखे लफ़्ज़ मिले थो, पोइ किथे किथे उहो लफ़्ज़ थोरो बिगाड़ जी सूरत में बि अचे थो। बहरहाल इहा हिकिड़ी तारीख़ आहे ऐं हिन परगिणे जी अहमियत आहे। ऐं हिन इलाइक़े में लतीफ़ साईं जी उथवे जेका थिए थी, मेल मुलाक़ातूं रिहाणियूं थियनि थियूं, उन हवाले सां अॼु असां जे निकितासीं त साईं आसी अब्दुल वाहिद हकड़ो, उन जी लाइब्रेरी जेका ख़ुदि संदन नाले वाहिद सां आहे, उते हे लतीफ़ी फ़िक्र जो हेॾो खज़ानो बि असांखे मिलियो ऐं कुझु ॿियूं शयूं बि आहिनि जेके साईं सां ख़ुदि तारुफ़ में आणींदासीं। त साईं तव्हां पंहिंजो पूरो तारुफ़ कराइजो। साईं मुंहिंजो नालो अब्दुल वाहिद आहे, मुंहिंजो तख़ल्लुस आसी आहे, ज़ात जेको मुंहिंजो हकड़ो आहे। मुंहिंजे वालिद साहिब जो नालो हाजी पेरोज़ हकड़ो जी, मुंहिंजे ॾाॾा जंहिंजे नाले साईं ॻोठु आहे हाजी मोहम्मद जाफ़र हकड़ो जी, उन ख़ानदान सां वाबस्तु आहियां।
अल्हम्दुलिल्लाह तव्हां आयो मेरा टीवी वारनि जा घणा मशहूरु आहियूं ख़ासि करे तव्हांजा जे तव्हां असांखे असांजे नंढड़े ॻोठ में जेको आहे सो कई आहे कुल तव्हांजो वॾियूं महिरबानियूं आहिनि जे असां नंढड़नि माण्हुनि वटि तव्हां हेॾो वॾो सभु तव्हां नंढड़ा न आहियो लतीफ़ साईं जी निस्बत सां लतीफ़ साईं जी का सुखड़ी को फ़िक्र को नुक़्तो जंहिं वटि आहे त असां लाइ उहो एतिरो ई मोतबर आहे मान वारा आहियो तव्हां बि असां लाइ ऐं इहो लतीफ़ी निस्बत आहे जेका तव्हां ताईं वठी आई आहे असांखे ऐं उन हवाले सां मां सवाल तव्हांखे कंदुसि त फ़िक्र लतीफ़ सां तव्हांजो शौक़ु तव्हांजो तालुक़ कहिड़े निस्बत सां जुड़ियो कॾहिं खां शुरू थियो साईं आउं नंढो हुउसि प्राइमरी में पढ़ंदो हुउसि त असांजो ॾाॾा मरहूम जे सिराजी खां जेको सो गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह जो रिसालो थियलु हूंदो पोइ प्राइमरी में पढ़ंदो हुउसि ॾाॾा मरहूम मूंखे चवंदो मूंखे पढ़ी ॿुधा त उहा सिंधी अहिड़ी हूंदी जेका असांजे सम्झ खां मथे हूंदी पर जॾहिं जॾहिं आउं पढ़ंदो हुउसि त मूंखे पाण ॿुधाईंदा हुआ त ई अखर हीअं कोन हीअं आहिनि त पोइ वरी शौक़ु थियो त असां गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह सां गॾु थोरो लतीफ़ खे पढ़ूं जॾहिं भिटाई साहिब जो रिसालो ॾिठो उहो बि गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह जे ततब ते उहो ई सिलसिलो हो अखर ओड़ा ई हुआ उहो हमअसर हुआ त ॾिठोसीं त इन भिटाई साहिब जे रिसाले खे पढ़ियोसीं भिटाई साहिब जो रिसालो हुई नूर आहे अल्हम्दुलिल्लाह शाह लतीफ़ साईं असांजे सिंध जो इंटरनेशनल बैनुल अक़वामी शाइर चऊं असीं सिंध जो शाइर त आहे सिंध जी सूंप आहे पर उहो हिकिड़ो बैनुल अक़वामी हैसियत जो असांजो शाइर आहे असांखे लतीफ़ साईं इन जे करे बि इश्क़ रहियो जो लतीफ़ साईं असांजे हिन इलाइक़े में घणा सैर सफ़र कया काफ़ी बुज़ुर्गनि समेत मुलाक़ातूं कयूं भला ही लाइब्रेरी कॾहिं खां तव्हां क़ाइमु कई हिन जो शौक़ु वॾनि खां हो या वॾनि कंहिं हिन जो बुनियादु रखियो या तव्हां पंहिंजे दौर में पंहिंजी हयाती में पाण सरियो कयो आहे साईं हीउ जेको पूरियो आहे मूं पाण कयो आहे असांजे ॾाॾा मरहूम खे ज़रूरु किताबनि जो थोरो शौक़ु हो पर उन खां सिर्फ़ु मूंखे ॿ किताब मिलिया हुआ जेके हैदराबाद जे मीरनि जा मीर हसन अली जो लिखियलु हो सिंध जो शाहनामो उर्फ़ करोड़नि जी हार ऐं ॿियो मीर अब्दुल हुसैन सांगी जो रिसालो उहो मिलियो हो पर उहे बि के दोस्त मूंखां ईअं पढ़ण जे लाइ या छपाइण जे ख़्याल सां वठी विया मूंखे वापसि उहो किताब कोन मिले ॿई मूंखे अफ़सोस आहे त उहे असांजे ॾाॾा मरहूम जे हथनि जा जेके ॿ किताब आम हुआ उहो किताब मूंखां विया आहिनि पहिरीं ॻाल्हि असां इहा कंदासीं तव्हांखे जसो हुजे ऐं अहिड़ा माण्हू तमामु घटि मिलंदा आहिनि इल्मु अदब सां तालुक़ु रहे पर इन खां वधीक अहम ॻाल्हि जेका असां सां आहे साईं जे पंध पिचरा जे हवाले सां लतीफ़ साईं जी ज़िंदगी जे हवाले सां उहे ॿ पहलू त तव्हां सां ॻाल्हि कंदासीं त तव्हांजो टंडोलायर जी तारीख़ जी पस मंज़र में जेका तहक़ीक़ तव्हां कई आहे उन में लतीफ़ साईं जी निस्बत सां जेके माॻ ऐं शख़्सियतूं बुज़ुर्ग आहिनि उन्हनि सां बि उन्हनि ते बि तव्हां लिखियो आहे पर ख़ासि तौर ते हीअ जेका टोपी मूंखे लतीफ़ साईं जी नज़र अचे थी ऐं इन ते लिखियो बि पियो आहे इहा तव्हांखे केॾे अरसे खां तव्हां वटि आहे तव्हांजी फैमिली में ख़ानदान में वॾनि खां वठी या पोइ तव्हांखे कंहिं हवाले सां हथु आई आहे थोरी हिन टोपी जी असांजी कहाणी ॿुधायो असां वटि असांजा जिलानी सैयद हुआ अञा ॿ टे घर आहिनि मौजूदु आहिनि हिते तव्हांजे ॻोठ असांजे ॻोठ में मौजूदु आहिनि जिलानी सैयद जंहिंजो हाणे पोयां साईं नूर शाह जिलानी पीर अब्दुल कादिर शाह नालो अथसि पर असां वटि उर्फ़ आम उनखे पीर नूर शाह चवंदा आहिनि उनजो चाचो हो पीर जान मोहम्मद शाह उहो शाइर हो उन जो ॻोठ हो पीर वसीम जे नाले सां ॻोठ सरबो हो जिन जा पीरी मुरीद जो सिलसिलो वरी उन्हनि जो साईं पीर मलूक शाह जेको पीर साहिबु पगारे जो मासात हो उन सां बकार वारे सैयदनि सां उन्हनि जो पीरी मुरीद जो सिलसिलो हो पीर जान मोहम्मद शाह जो पुटु पीर हसन शाह ही टोपी जेको आहे सो पीर हसन शाह मरहूम अलाह उनखे जनम नसीब करे मूंखे चई त असांजे वॾनि खां जेको सो सिलसिलेवार मिठाई साहिब जी टोपी असां वटि पियल आहे जेका आउं तव्हांखे ॾियां थो मूंखे ख़बर बि कान हुई पर अलाह साईं असबाब को पैदा कयो हुयो जो पाणे टोपी सॼे मूंखे इहा टोपी ॾिनई पोइ मूं पुछियोमांसि मुंहिंजो साईं तव्हां वटि कीअं सिलसिले में आई त मूंखे ॿुधाई त असांजा जेके मुर्शिद हुआ उन्हनि खां जेको सो असांखे असांजे वॾनि खे तोहफ़े तौर में मिली जेका आउं तव्हांजे हवाले कयां त मूंखे यकीन आहे त तव्हां हिन जी ज़रूरु निगहबानी कंदा जिन पहिरीं हस्ती खे ही टोपी मिली ऐं उहे पंहिंजो ख़ानदानी रवायत कीअं था ॿुधाइनि त उहे माण्हू लतीफ़ साईं जा मोतक़द या मुरीद या उथ वेह में कंहिं सिलसिले सां हुया साईं पीर साहिब पगारे जे ख़ानदान सां लतीफ़ जा बिल्कुलु सिलसिला रहिया आहिनि उन्हनि सां सिलसिला रहिया आहिनि त हाणे हू पीर साहिब पगारे जो मासात हो साईं मलूक शाह हाणे वेझाई में इंतकाल करे वियो हाणे उन जे सिलसिले में मथे त मूंखे ख़बर न आहे पर हुन साईं मलूक शाह वारनि जे ख़ानदान खां अॻे जेको हुननि जे बुज़ुर्गनि खां इनायत थी आहे साईं पीर पगारे वारनि जे वॾे जेको बुज़ुर्ग बकामम छा आहे न उहो लतीफ़ साईं जा हम असर आहिनि ऐं लतीफ़ साईं जी फ़िक्र जो बि उन ते असरु रहियो आहे ऐं यारी दोस्ती में ऐं उनजो असांखे वरी वाज़े सबूत इहो थो मिले जो पोइ साईं रोज़े धणी राशिद शाह पंहिंजी मलफ़ूज़ात शरीफ़ में
पंहिंजे ख़्यालनि खे पंहिंजी हिकायतुनि खे पेश कंदे जिथे क़ुर ऐं हदीस खे दलील तौरु पेश कयो आहे उते लतीफ़ साईं जे बेत खे बि दलील तौरु पेश कयो आहे। इहो दुनिया जो पहिरियों सिंध जो बुज़ुर्ग हुयो, पहिरियों आलिम हुयो जंहिं पंहिंजे इस्लामी या पंहिंजे सूफ़ियाना फ़िक्र खे दलील तौरु क़ुर हदीस सां गॾु लतीफ़ साईं जे बेत खे दलील तौरु पेश कयो आहे। त लॻे थो त उहा जेका वाबस्तगी हुई साईं बक़ामल शाह जी, जेको एतिरी फ़िक्री गहराई ॾिसूं था त जेका साईं राशिद शाह रोज़े धणी ताईं लिखत में ऐं दलील तौरु आई। वरी हिन जे पीढ़ी में साईं अली गोहर शाह जो रिसालो असांखे मिले थो, उन में बि तव्हां ॾिसंदो त सिटरुनि जूं सिटरूं अदद सिटरूं ख़यालनि शाइरियूं लतीफ़ साईं जे हवाले सां उन साॻे साए में बीहनि था। त इहो फ़िक्री ऐं अक़ीदत वारे हवाले सां दोस्ती वारो तालुक़ु हो जंहिं हवाले सां चई सघिजे थो त हे टोपी उन ख़ानदान खे ईअं ई मिली हूंदी त हिन टोपी जी इहा अहमियत आहे त एॾो साईं जे दौर जी साईं जे उन्हनि दोस्तनि जी मार्फत ईअं फिरी तव्हां वटि पहुती आहे। जस हुजे उन्हनि सैदनि खे जिन हिन अमानत खे पाण न संभालण जी जेका मजबूरी ॾेखारी, तव्हांजो क़दुरु कंदे तव्हांजो इल्मु ज़ौक़ या तव्हांजो लतीफ़ साईं सां फ़िक्र माना ख़ुशी जी ॻाल्हि आहे, इहा हिकिड़ी नेमत आहे। छो जो हमेशह मुर्शिद वठंदो आहे पर पहिरियों दफ़ो असांखे मुर्शिद ॾिनी लतीफ़ साईं जी सोखड़ी। अच्छा, इन खां अॻिते जेकॾहिं असां हलूं त तव्हांजो जेको तारुफ़ मूं वटि आहे हिकिड़ो त ॿ आर्टिकल थोरो मुंहिंजी नज़र में जल्दी गुज़रिया, उहे वोकरा जेके दरियाई वोकरा जेके लतीफ़ साईं ॻाया आहिनि। ऐं उन खां अहम अञा ॿी ॻाल्हि इहा आहे त टंडो अलायार में जेके लतीफ़ साईं जी निस्बत सां माॻ आहिनि या ममाती हयाती वारा बुज़ुर्ग आहिनि जिन वटि आया आहिनि साईं, उन्हनि जो थोरो तफ़सील तव्हां इहे मुख़्तसर तौर ते नाला वठी वञो पहिराइता ऐं उन्हनि ॻोठनि जा बि बुज़ुर्गनि सां गॾु उन्हनि ॻोठनि जा जेके तारीख़ी पहिरियों थी वियो त मीर शाहनाज़ रिज़वी जेको आहे मुंहिंजी जेका ज़ाती राय पाए भिटाई साहिब जो जेको शेर शाइरी जो सिलसिलो आहे उहो मीर शाहनाज़ रिज़वी खे शुरू थिए थो। जो भिटाई साहिबु अञा बालकपण आहे ऐं शाहनाज़ रिज़वी जे हवेली ते अचे थो त शाहनाज़ रिज़वी अंदरि हवेली में आहे त ॿाहिरि दरवाज़े ते ठक ठक थिए थी, बानी निकिरे थी, पुछे थी केरु आहे, छा इनायत आहे, चयो हा आहे, चो अंदरि वञी चओ त ॿाहिरि को माण्हू आहे, उहो चए थो दर ते करे तव्हां, दर ते करे तव्हां। बानी वञी मीर शाहनाज़ खे ॿुधायो, मीर शाहनाज़ जॾहिं ॿाहिरि निकितो त लतीफ़ साईं खे शाह हबीब सां वास्तो मीर शाहनाज़ जो हो, सो उन निस्बत सां जॾहिं ॿाहिरि निकितो त ॾिठे मीर शाहनाज़ जो गिराटी पाती भिटाई रहमतुल्लाह अलैह खे गिराटी पाए थी कुले लाइ ॿांह खणी फिरी कंदुसि पंहिंजी। मीर शाहनाज़ चयो त भिटाई साहिब खे चयो तव्हां वञी शाइरी कयो, चयो साईं ज़मीन सॼी खिड़ी पई आहे, असां छा कयूं, चयो तव्हां वञी समुंड खेड़ियो। अल्हम्दुलिल्लाह इहा हिकिड़ी दुआ आहे मीर शाहनाज़ रिज़वी जी भिटाई साहिब खे, जो भिटाई साहिब उहा शाइरी कई, अल्हम्दुलिल्लाह समुंड खेड़ियो अथसि। नसरपुर में भिटाई साहिब जो अचणु, उते जे कोरियुनि सां, उते जे जेके धंधे वारा आहिनि उन्हनि सां मुख़्तलिफ़ धंधनि वारा छाकाणि इहे प्रैक्टिकली सभु शयूं भिटाई साहिब उते ॾिठियूं आहिनि। भिटाई साहिब जी शाइरी में मुशाहिदो आहे, मुताले सां गॾु मुशाहिदो पाए, उन निस्बत सां बार बार नसरपुर में अचणु शाह लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जो अचणु साबित आहे। उन खां अलावा असांजे मशाइख़ उथी जा जेके बुज़ुर्ग आहिनि उते बि छाकाणि उहे ॿ बुज़ुर्ग लतीफ़ शाह पंहिंजो शाह करीम जा जेके हमासिर आहिनि, मियो अहमद ऐं मियो मोहम्मद, ॿई मशाइख़ उथी जा पुट आहिनि। ऐं उन्हनि जो पोटो या परपोटो जेको आहे मियो इसाक़ बनूरी रहमतुल्लाह अलैह, उन मुल्क जे दड़े ते पढ़ायो वेठे भिटाई साहिब उते अची मटियो, चई साईं पढ़ी वेठो या खारी वेठो, त चई पढ़िया त वॾा आलिम थींदा, जे खरिया तरफ़ तो जहिड़ा थींदा, मक़सद लतीफ़ थींदा, मुराद थींदा त लतीफ़ थींदा। उन निस्बत सां मियो साहिब त उथियो कोन, शाह साईं रवानो थियो त तालिबनि खे चयो मीर साहिब वञी साईं लतीफ़ साहिब कावड़ियो थो वञो, उथी अचो। तालिब भिटाई साहिब खे चयो साईं उस्ताद सॾे थो, त तालिब जॾहिं पहुता भिटाई साहिब उन्हनि खे तबरुकात जेके आहिनि पंहिंजा ॾिना, की असां ॿिए दफ़े ईंदासीं, असां हीअं जल्दी आहे उस्ताद खे असांजा तबरुकात। उन में क़ुर शरीफ़ ऐं हिकिड़ी पंहिंजो लठ हुई, हिकिड़ी आहे पंहिंजो अल्फी आहे। हाणे लठ जी मूं पुछा कई उते, उहा लठ खां एॾो ई खाई वई या ज़ाया थी वियो, मिली कान्हे। क़ुर शरीफ़ जेको आहे सो उते अञा पियो आहे। असांजे टंडे हथ में ग़ुलाम हैदर सिरेवाल में सिरेवाल आहिनि, असांजा तलुक वारा दोस्त आहिनि, उन्हनि वटि की तबरुकात भिटाई साहिब जा पियल आहिनि। मूं कोशिशि कई त उन्हनि जी फ़ोटोग्राफी कयां, इतफ़ाक़न उहा फ़ोटोग्राफी जे लाइ कोन मिली सघिया। बार बार मशाइख़ उथी जे मक़बरे ते वञणु साबित आहे। उन खां अलावा उन जे जेके पोयां आहिनि उन्हनि सां भिटाई साहिब जो तसलसल रहियो आहे, अचणु वञणु रहियो आहे।
साईं हिते हिकिड़ी नंढी साई वठंदासीं सुबेल साथियो हिते असां हिकिड़ी नंढी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ साईं आसी अब्दुल वाहिद जी नई लाइब्रेरी में कुझु तारीख़ी ऐं क़दीम क़ीमती जेके से नवादरात आहिनि उहे बि ॾिसंदासीं ऐं उन सां गॾोगॾु लतीफ़ साईं जा टंडो अलहयार ज़िलो जेको मौजूदा ज़िलो आहे उन में जेके तारीख़ी माॻ आहिनि या जिन बुज़ुर्गनि सां असांजूं मुलाक़ातूं थियूं आहिनि त उहे माॻ बि असां तव्हांखे घुमाईंदासीं उहो बि जेको सो वीचार वंडींदासीं उते हली तारीख़ी पस मंज़र में ऐं हिकिड़े साई खां पोइ वरी मिलूं सुबेल साथियो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार असां साईं आसी अब्दुल वाहिद सां ॻाल्हि जो सिलसिलो अॻिते वधायूं था साईं ॻाल्हि पे कईसीं टंडे अलार में लतीफ़ साईं सां जेके तालुक़ रखंदड़ उहे ममाती हयाती वारा बुज़ुर्ग जिते साईं पाण आया वाले साहिब सां गॾु या वरी पोइ पंहिंजे अकेले सिर बि आया कुझु तव्हां ॻाल्हि बुज़ुर्ग ॻणाया अञा के अहिड़ा ॿिया बुज़ुर्ग आहिनि जेके ॿिया माॻ आहिनि जेके लतीफ़ साईं उन्हनि ते विया हुजनि उते उन्हनि जूं के निशानियूं हुजनि साईं लतीफ़ साईं रहमतुल्लाह अलैह चंबड़ में ॾुसो काकुड़ जो कब्रिस्तान आहे उहो जेको गौसिया जमात जो सिलसिले जो बुज़ुर्ग उन खे अॻिते जेको आहे सो वरी आरी पली आहे दे कापाए में उते बि टाई साहिब जो वञणु जेको आहे उहो रिवायतुनि पटाईंदड़ आहे उन खां अलावा ॿियो गाॾे सदर जेको वलहार जे सरज़मीन में जिते मियां साबिर बलहारी सां बिटाई साहिब जूं कहाणियूं रहियूं त उन वेझो ई बुज़ुर्ग आहे गौसिया सिलसिले जो ॻाढ़ो सदर उहा देव ॻाढ़ो सदर सॾे थी उन जे मज़ार ते जेको आहे सो बिटाई साहिब जो वञणु रहियो आहे ऐं वलहार जी दरसगाह जेका आहे जंहिंमें मख़सूमिया साबिर बलहारी सां बिटाई साहिब जूं रिहाणियूं रहियूं आहिनि उहा दरसगाह करोड़नि जे दौर ताईं खां शुरू थी ऐं आख़िरी ताकत दौर ताईं उते आबाद हुई जिते बिटाई साहिब जो घणो वञणु थियो अच्छा हिते असां ॻाल्हि कंदासीं त मियो वहीं जो क़ब्रिस्तान उन जे भरिसां पंहिंजो कासिम बेगलार जो क़ब्रिस्तान सॼे थो जंहिंमें साईं जे सोरे मिर्ज़ा बेग जी जेका क़बर बि हिते ॿुधाई थी वञे वधीक तहक़ीक़ न आहे त संदन घरवारी माना साईं जी घरवारी जी जेका अमड़ हुई उनजो बि विसाल पोइ थियो त उहा बि हिते आहे या न आहे बराबरि हुनजे साईं जे सोरे जे क़बर जो हुते उञाण मिले थो इन बारे में तव्हां छा था चओ साईं जेको मियो वहियो जो क़ब्रिस्तान आहे इहो टंडो आदम रोड खां उस्मान शाह उन खां थोरो परे टंडो आदम रोड खां ओलह तरफ़ आहे जेको क़दीम तारीख़ुनि में जेको सो इन खे तुर्की जो क़ब्रिस्तान सॾियो वेंदो तुर्की जे नाले सां क़ब्रिस्तान सॾियो जिते बिटाई साहिब जो शारो मिर्ज़ा मुग़ल बेग क़बर आहे उन जी जिते लिखियलु आहे यक मुग़ल बुअद 1124 हिजरी जेको आहे सो उन जी सन वफ़ात आहे इतफाक़ इहो आहे त बेगलारनि जो इहो ख़ानदानी क़ब्रिस्तान आहे ख़ानदानी क़ब्रिस्तान जिन में न फ़क़ति पाण बेगलार हुकुमरान बादशाह या बिटाई साहिब जो सहुरो दफ़न थियल आहे पर उन बेगलारनि जूं बेगमात जेके आहिनि उहे बि दफ़न थियल आहिनि जॾहिं बिटाई साहिब जे सहुरे जी क़बर उते आहे त बिटाई साहिब जे सस जी लाज़मी क़बर उन क़ब्रिस्तान में ॿी जॻह ते नथी थी सघे छाकाणि जो ख़ानदानी क़ब्रिस्तान आहे असां चऊं था त उहा बिटाई साहिब जी सस बि उन क़ब्रिस्तान भला हींअर असां तव्हां सां जंहिं सिलसिले में कचहरी पिया कयूं रिहाण पिया कयूं या अॼु जीअं असां पंध ते निकिता आहियूं तव्हांखे हिते ख़बर हूंदी लतीफ़ साईं जा पंध ई पेचरा ऐं मेरान टीवी जो हिकिड़ो तारीख़ी फ़िक्री या तहक़ीक़ी प्रोग्राम आहे इहो तव्हां कॾहिं ॾिठो ऐं उन बारे में तव्हांखे छा चवंदव तव्हांखे कीअं थो महसूसु थिए थी इहो कमु थियणु घुरिजे सुठो पियो थिए कीअं थो थिए कहिड़ी नवाण उन में आणे सघिजे थी साईं ॾाढी ख़ुशी थी आहे जे मेरान टीवी वारा जस लहननि ऐं तव्हांखे ख़ुशूसन तव्हांखे सलाम थो पेश करियां तव्हांजी सॼी टीम खे सलाम थो पेश करियां जो तव्हां बिटाई साहिब जे पंध ऐं पेचरनि खे जेको आहे सो खयो आहे ऐं सिंध में रुशनास करायो आहे
यह अहम शइ आहे ऐं ख़ासि करे सिंध वासियुनि खे इल्तिजा कंदुसि गुज़ारिश कंदुसि त भिटाई साहिब जी निस्बत सां जेको बि तव्हां वटि मवाद हुजे जेके बि तबरुकात हुजनि जेके बि शयूं हुजनि उहे निर्वार कयो त उहे जेके हिते मीडिया ते अचनि खपनि त पूरी दुनिया ॾिसे त शाह साईं जूं इहे शयूं फिलहाल फिलहाल माण्हू पियूं आहिनि जीअं मूं वटि टोपी पई त मूं तव्हांखे ॾेखारी इहा ईअं ॾेखारणु खपे न त हीअ असांखे ख़बर पए त असां लतीफ़ सां केतिरी मोहबत रखूं था असांखे हक़ीक़त आहे सिंधी माण्हू लतीफ़ सां आहियूं था मोहबत रखनि था अक़ीदत रखनि था पर उन सां गॾु लतीफ़ जे रिसाले खे असीं पढ़ूं उन मां असां मालूमात वठूं उन खे असीं हीअं सम्झायूं पर असां वटि जेके शयूं लतीफ़ साईं जी निस्बत सां पियूं आहिनि घटि में घटि असीं उन खे मंज़र आम ते आणियूं ऐं सिंध वासियुनि खे ख़ासि करे गुज़ारिश कंदुसि त ख़ुदा रा लतीफ़ साईं खे सुञाणो ऐं मेहरान टीवी सां ख़ासि करे मेहरान टेलीविज़न वारनि जी हिन सॼी टीम सां जेकर तव्हां असां मुतफ़िक़ थींदासूं असां हुननि सां ताउन कंदासूं त यकीन शाह लतीफ़ जा जेके तबरुकात आहिनि उहे पस मंज़र तारीख़ लिखी पढ़ी वेंदी आहे असां तारीख़ ॾेखारियूं पिया जाग्राफी के हवाले से मागर मकान के हवाले से फिक्री हवाले से या साईं से ताल्लुक़ रखंदे जो नवादरात जी साईं जी टोपी अज तव्हांजे हथां असांखे ज़ियारत नसीब थी असां बदीन में वियासीं त हिकिड़े ख़ानदान में बुढ़ड़ी पौड़ी वेचारी उन कमट साईं जी जेका चादर मुबारक हुई उन जी ज़ियारत थी ईअं कुछ अञा पंहिंजो लाड़ म्यूज़ियम में वियासीं त उते साईं करीम जी पग मुबारक हुई लतीफ़ साईं जो गोदड़ी हुई साईं जो बोछण भी हुयो त ईअं मुख़्तलिफ़ शयूं जिथे ॾस पतो मिले थो त उते पुॼूं था त जाग्राफी के हवाले से भी उहे ॻाल्हियूं माग महफ़ूज़ थियनि ऐं साईं सां ताल्लुक़ रखंदड़ उहे नवादरात जेके आहिनि साईं जे ज़ाती इस्तेमाल में आहिनि त उन्हनि शयुनि खे बि जेको असां आवाम सां जेको सो ॾेखारियूं था टीवी ते हो त सिड़जी वञणु किथे हर माण्हू लाइ मुमकिन कोन्हे को पर हिते ईअं त हाणे इन हवाले सां साईं तव्हांजा लख एहसान लख थोरा ऐं तव्हां खां हिन मामले में हाणे मोकिलाणी वठंदासीं ऐं असांजो हिकु दफ़ो वरी तव्हांजो एहसान बसि लतीफ़ी फ़िक्र आहे जेको असांखे ॻंढियूं बीठो आहे त सुबेल साथियो साईं खां असां मोकिलाणी था कयूं ऐं हाणे लतीफ़ साईं जे उन वाट ते पंध पिचरा जेके आहिनि उन हिसाब सां कंहिं मां अॻिते हली वधीक तव्हां सां वीचार वंडींदासीं पोइ वरी उते असां मिलूं था जीअं लतीफ़ इलाही गोलियां मलहा शालम मिला होत गोलियां मलहा शालम मिला होत मन अंदर जा लोच मछण मिलण सां माठी थे सुबिल साथियो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार हींअर असां टंडोलार शहर खां 35 किलोमीटर जे पंध ते ओभर ऐं ॾखण कुंड ते ॻोठ बच्चू थेबो फ़कीर उन जे तारीख़ी कब्रस्तान समन शाह रिज़वी कब्रस्तान जे नाले सां सजे थो उते आहियूं ऐं हिन कब्रस्तान जी तारीख़ी आहे त 1580 धारे समन शाह जेको शाह इनायत रिज़वी जो तड़ ॾाढो हो उन्हनि जो विसाल थियो ऐं उन खां अॻु हिते 2 थेबा बुज़ुर्ग या फ़कीर चइजे इब्राहिम फ़कीर ऐं ॿियो हुनजो साथी हिते अॻु दफ़न थियल हुया पर समन साईं खां पोइ हीउ जेको सो कब्रस्तान अॻिते वधियो ऐं पोइ आस पास ऐं ॻोठ जे माण्हुनि हिते हिन कब्रस्तान में पंहिंजा जेके से अज़ीज़ क़रीब दफ़न करणु शुरू कया ऐं शाह इनायत जे दौर में जॾहिं अचूं था त लतीफ़ साईं सां शाह इनायत रिज़वी जी रिहाणियूं दोस्ती वॾे वालिद बुज़ुर्ग साईं हबीब साईं खां वठी हुयूं ऐं साईं जे विसाल खां पोइ बि हिन जो वास्तो रहियो त साईं शाह इनायत पाण पंहिंजे तड़ ॾाॾे जी
उन क़बर खे ॻोल्हींदे हिते झंग या ॿेलो हुयो, छो जो सांगरी दरिया मुंहिंजे साॼे ते पवे थो हेॾां, त उन हवाले सां हिते झंग में अची उन क़बर खे ॻोल्हे लधऊं ऐं पोइ हितां जे जेको ॻोठु आहे हींअर बचू थेबो उहो अवाइली हो इन दौर खां बि 1580 खां बि अॻु जो, जंहिं मूं ॿिनि वधीक शायनायत समन जे तड़ ॾाॾे समन साईं जे विसाल खां अॻु बि ॿिनि बुज़ुर्गनि जूं हिते क़बरूं मूं ॿुधायूं त हीउ ॻोठु बि उन खां वधीक अवाइली हुयो। त पोइ हितां जे थेबनि फ़क़ीरनि खे जेको सो हिते जी मुजावरी ॾिनी वई ऐं उन खां पोइ हीउ सिलसिलो अॻिते वधे थो जॾहिं शायनायत ऐं लतीफ़ साईं जी पाण में दोस्ती हुई ऐं पाण में अचणु वञणु हुयो ऐं उन बहाने हिते साईं तड़ॾाॾे जे हिसाब सां हिते जॾहिं ईंदा हिन क़ब्रस्तान में त हिन ॻोठ जे फ़क़ीरनि सां बि उनजी जेका असां ॾेठ वेठ थी ऐं उन्हनि फ़क़ीर जेके साईं शायनायत रिज़वी जा पोइ लॻ हुया, पोइ लतीफ़ साईं जूं रिहाणियूं जेके शायनायत सां रहियूं उन्हनि रिहाणियुनि जी मार्फत हितां जा 3 अहम बुज़ुर्ग जेके नाला असांखे मिलनि था तारीख़ में, जेके लतीफ़ साईं जी हाज़िरी में शामिल रहिया ऐं हिन पंहिंजे बचू थेबो ॻोठ जा ई उहे रहवासी हुया ऐं इन हिसाब सां लतीफ़ साईं जो हिते हिननि बुज़ुर्गनि जे कखनि में अचणु ऐं हिन साईं शायनायत जे तड़ ॾाॾे समन शाह जे हवाले सां बि हुननि जो अचणु थींदो हो गॾु बि ऐं कॾहिं अकेले सिर बि। त हींअर असां उन तारीख़ी क़ब्रस्तान जे उन इलाइक़े में या दड़ी ते बीठा आहियूं जंहिंमें मुंहिंजे आॾो 3 मुख्य उहे हस्तियूं हुन जेके लतीफ़ साईं जी हाज़िरी में रहिया उन्हनि जूं क़बरूं हुन, जंहिंमें मुंहिंजे साॼे हथ ते ही क़बर जेका आहे मोहम्मद सलाह जेको किन किताबनि में ड्रासोड़ी लिखियो वियो आहे पर उहे बि बुनियादी तौर ते हितां थेबनि जा हुया। ही उहो बुज़ुर्ग हो जेको मसनवी ते महारत रखंदो हुयो, हितां लॾे पोइ जेको सो मटियारी में रहिया, मटियारी खां पोइ लतीफ़ साईं सां हिन जी ॾेठ वेठ थी, इरादतमंदी में आया, अक़ीदे में आया, हुन जा मुरीद या मोतक़द थिया ऐं मसनवी जा एॾा माहिर हुया जो लतीफ़ साईं हिननि खे पोइ सफ़र में बि साण खणंदा हुआ ऐं साॻे वक़्तु हर रोज़ु शाम जो मसनवी जो वाइज़ बि लतीफ़ साईं हिननि खां ॿुधंदा हुआ। त मोहम्मद सलाह जेको साईं खे मसनवी पढ़ी ॿुधाईंदो या उन जी क़बर आहे, ही उहो बुज़ुर्ग आहे जंहिं हिकिड़ो सिंधी जो अल्फ़ाबेट पंहिंजे नमूने ठाहियो जंहिंखे पोइ मोहम्मद सलाह जी सिंधी बि सॾियो वेंदो हो ऐं इहो उहो ई बुज़ुर्ग हो जंहिं लतीफ़ साईं जे सफ़र नामनि खे बि सहेड़ियो या सफ़रनामो बि लिखियो जेको हिन वटि पोइ वेझे दौर में उहो जेको सो ख़तमु थी वियो। ऐं उन खां अलावा ही जेका ॿी क़बर मुंहिंजे आॾो आहे इहो मोहम्मद आरिफ़ फ़क़ीर मोहम्मद आरिफ़ थेबो चइजे थो ऐं ही लतीफ़ साईं जे उन्हनि हाज़िरी जे फ़क़ीरनि मां भेट ते रहिया जेके नवें मुरीदनि खे इबादत रियाज़त या निमाज़ वग़ैरह जो तरीक़ो वग़ैरह सेखारींदा हुआ। त ही उहो बुज़ुर्ग आहे ऐं सलाह मोहम्मद सलाह जेके आहिनि उहे हिन जा चाचा आहिनि बुज़ुर्ग। ऐं मुंहिंजे खाॿे हथ ते हिकिड़ी ॿी क़बर आहे जेका मोहम्मद पंहिंजो बचू फ़क़ीर जी सॼे थी, उहो बि जेको थेबो हुयो ऐं बचू फ़क़ीर ऐं आरिफ़ फ़क़ीर ॿई भाइर आहिनि ऐं बचू फ़क़ीर जी बि साईं जी हाज़िरी जो फ़ुक़राहनि में जेका शमूलियत आहे ऐं ही फ़क़ीर लतीफ़ साईं जे इबादत रियाज़त जे टाइम ते वुज़ू वग़ैरह करण जे हवाले सां जेको सो ख़िदमत में हाज़ुर रहंदा हुआ। त ही नंढो भाउ आहे आरिफ़ फ़क़ीर थेबे जो यानी बचू फ़क़ीर थेबो ऐं मुंहिंजे साॼे हथ ते मोहम्मद सलाह जेको मसनवी गो हुयो ऐं ही मोहम्मद आरिफ़ ऐं इन खां पोइ हिकिड़ी रथल क़बर नज़र अचे थी जेका मोहम्मद सलाह जी भेण जेका आहे सिंध न्याणी माई जन्नत जे नाले सां मशहूरु आहे। त ही उहो इलाइक़ो आहे, ही उहो ॻोठु आहे सांगरी ढोरे जे हवाले सां बि ऐं उन पंहिंजे जूह जे हवाले सां लतीफ़ साईं जो अचणु वञणु ऐं हिननि बुज़ुर्गनि जो ही ॻोठु हुअण जे करे हिननि फ़क़ीरनि जो ॻोठु हुअण जे करे हिते साईं जो घणो अचणु थिए थो शायनात सां गॾु बि ऐं पंहिंजे लेखे बि हिकु अधु ॾींहं लाइ अचण जे बावजूदि जॾहिं हिते ईंदा त हिते हफ़्तनि जो हफ़्तो महीननि जो महीनो हिन जी सोबत में रही पवंदा। ईअं ई उहो जेको सो लतीफ़ साईं जो हिन माॻ सां हिकिड़ो सिलसिलो जुड़े थो ऐं हींअर ई हिकिड़ी ख़ुशनसीबी आहे असांजी त हीउ इलाइक़ो पढ़ियो लिखियो इलाइक़ो आहे। जीअं असां पोएं सेगमेंट में बि आसी वाहिद अब्दुल वाहिद हकड़े सां लाइब्रेरी में कचहरी कई, उते बि लतीफ़ साईं जे हवाले सां निस्बत में जेके ॻाल्हियूं कयूं त हिन जूह में असांखे हिकु ॿियो बि जेको सो पढ़ियल लिखियल दोस्त असांखे मिलियो आहे त फ़तेह मोहम्मद नाले सां थेबो आहे, पाण हिते हिन ई ॻोठ जा रहवासी आहिनि ऐं हितां जी तारीख़ी
अची मागनि मकाननि खे ॿियनि मामलनि खे चङी तरह सोचनि सम्झनि था ऐं ॼाणनि था लिखंदा बि रहिया आहिनि त हींअर उहे असां सां गॾु आहिनि त साईं सां कचहरी कंदासीं हिन इलाइक़े जे हवाले सां लतीफ़ साईं जे हवाले सां साईं जीअं लतीफ़ बिस्मिल्लाह ख़ुशि आहियो ख़ैर सलीम भुट्टो लतीफ़ी मेहरान टीवी जो असां प्रोग्राम कंदा आहियूं शाह जा पंध ऐं पेचरा पोइ हिन में लतीफ़ी फ़िक्र बि अची वेंदो आहे तहक़ीक़ बि अची थींदी माग मकान जाग्राफी तारीख़ जे हवाले सां बि त उन हवाले सां साईं कहिड़ी वाट वठी वियो किथे वञनि था त अॼु असां तव्हांजे हिन ॻोठ में अची हाज़िर थिया आहियूं जेको हिन महिल ताईं मूं तारुफ़ ॾिनो इन खां वधीक कुझु सूरत हाल हितां जो हुजे लतीफ़ साईं जी निस्बत हुजे हिन इलाइक़े सां त उहा तव्हां थोरो असांखे ॿुधाईंदव जेका वसंती आहे जेके हींअर पाण ॾिसूं पिया जी अॻे इनखे वलहार जो वीउ सॾिबो हो वलहार जो वीउ हिते सावक सब्ज़ाज़ारी चओ तरफ़ गाहनि जी गुलज़ारी जी मालवद बारू धड़क आहे पंहिंजा हिते चारींदा हुआ उन्हनि मां भेरू ऐं रुकण फ़क़ीर उहे हिते अची जंग में रहिया त असांजो ॻोठ असुल कामारो शरीफ़ में असांजो मदरसो वॾनि जो माना परे फ़क़ीर खां उन खां पोइ वॾनि जो मदरसो उन्हनि में फ़क़ीर बच्चो थिएबो हो इहो ठीकु उहो दौरु आहे 1520 ईस्वी जो जॾहिं बिलावल समय पंहिंजी बिलावली तहरीक शुरू कई उन में बच्चो फ़क़ीर थिएबो उन बिलावली तहरीक में शामिल थियो तंहिंखां वालिद हुनखे चयो त बाबा पाण फ़क़ीर माण्हू आहियूं मदरसनि जा मालिक आहियूं ऐं पाण खे बादशाहनि जे तरफ़ां जागीरूं मिलियलूं आहिनि ऐं पाण ही कमु कंदासीं ऐं जंगियूं जहिड़ा कंदासीं त पाण खे ही हिते रहण कोन ॾींदा न मञियो ऐं हू उहो ई कमु कंदो रहियो जेको बिलावल समय हुनखे ॾसियो हो तंहिंखां वालिद हुनखे तड़े घर मां कढी छॾियो उतां खां अची हिन जू खे आबाद कयो ऐं हिते पंहिंजे माइटनि भेरू ऐं रुकण वटि रहियो ऐं उन खां पोइ 4 सालनि जे अंदरि अंदरि बिलावल शहीद थियो ऐं उहा तहरीक ख़तम थी वई पोइ बच्चे फ़क़ीर शादी करे हिते ॻोठ ॿधण खां पोइ वक़्तु गुज़रंदो रहियो ऐं उहो ई साॻियो मदरसो वरी हिते आबाद थियो जंहिंजा मोहल्ले आगाटा त ॿिया हुआ पर बैद में आरिफ फ़क़ीर थिएबो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे हाज़िरी जो फ़क़ीर जेको हो बैद में थियो पर पहिरीं मदरसे जो मुअल्लिम हाफ़िज़ ऐं अरबी फारसी जो ॼाणू हुयो उनजो भाउ जेको कौरे बरदार हो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो बच्चो फ़क़ीर उहो तव्हां निशान ऐं साले मोहम्मद सलाह जंहिंजे लाइ कॾहिं चवनि था त हिन में आहे दासोड़ी में आहे केॾी महिल मटियारी बि ॿुधाइनि था कैसर में बि ॿुधाइनि था पर इहे हवाला सभई ग़लति बिल्कुलु तव्हां ॻाल्हि पे कई त तव्हां वटि सनद आहे तारीख़ी हिकिड़ी त उनजो हवालो भली ज़िक्र कयो था हर शइ मूं वटि मौजूदु आहे ऐं इन्हनि जे ई नालनि सां बिल्कुलु ठीकु आहे न त हाणे ही उन दौर जा आहिनि शाह अब्दुल लतीफ़ हाज़िरी जा आहिनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई शाह इनायत जे उमिरि जे पछाड़कनि ॾींहंनि में शाह साहब सां गॾु ईंदो उन वक़्त में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी उमिरि का 18-20 साल जे अंदरि साईं जी 31 साल उमिरि हूंदी 1133 में शाह इनायत जो विसाल थियो आहे इन दौर में इहा उमिरि हुयसि पोइ जॾहिं शाह इनायत रज़वी गुज़ारे वियो तंहिंखां पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पाण अचणु शुरू थियो त शाह इनायत खां वधीक हालांकि शाह इनायत पंहिंजे बैत में हिन जू खे ऐं हिन कब्रिस्तान खे बि ॻायो आहे त सैयद समन शाह ते गूंगा मींहं गजनि सांगरे समन शाह ते गूंगा मींहं गजनि उन पर मींहं वसनि उन जो इनात चए त हीअ उहा ई साॻी पोइ जॾहिं शाह इनायत गुज़ारे वियो हलियो ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिते अचणु लॻो तंहिंखां पोइ इहो सिलसिलो वधीक मोतबर ऐं वधीक वुसअत पकड़ंदो वियो त आरिफ फ़क़ीर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सां गॾिजी सैर सफ़र में रवानो थी वियो ऐं पोयां मदरसो फिटी वियो जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ जूनागढ़ कच्छ भुज गुजरात ॾे वियो त उन वक़्त में आरिफ फ़क़ीर शाह खां उमिरि में थोरो वॾो हो उन जी उमिरि आख़िरी अख़्ताम खे हुई शाह अब्दुल लतीफ़ हिनखे चयो त हल मूं सां गॾु जी मूंखे कुझु तकलीफ़ आहे आउं बीमार आहियां ऐं आउं हींअर तव्हां सां सफ़र में हली नथो सघां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कच्छ गुजरात कच्छ भुज वियो जॾहिं वापसि वरी आयो इन विच में आरिफ फ़क़ीर जान विसाल करे वियो ऐं इन सां गॾु आरिफ फ़क़ीर पंहिंजे भाउ खे बि खणी कौरे बरदारी ॾिनी शाह माना एतिरो त गुज़ारे वियो पोइ जॾहिं उते भिट ते पहुतो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पुछी आरिफ फ़क़ीर कोन आयो चयोसीं आरिफ फ़क़ीर गुज़ारे वियो उतां खां बचे फ़क़ीर खे वठी आयो हिते
बच्चे फ़क़ीर खे वठी आयो त इहो ॾींहं जा 10 के 11-12 पिया थियनि त उन गर्मीअ जी मौसम हुई ऐं ॻोठ में माण्हू सॾु कया पर केरु आयो ई कोन आयो त ओताक जेका अॻे आबाद सरसब्ज़ शादाब हुई यकतारा पकवाज़ूं दुहिल शरनायूं सभु मौजूदु हुयूं समय ॾाढे बहितरीन अंदाज़ में थींदी हुई उन जाइ ते भड़ भांग भीग लॻी पई हुई दोहल टुटा पिया हुआ पकवाज़ूं टुटियूं पियूं घड़ा पाणी जा ऊंधा पिया हुआ सॼी बर्बादी थी पई हुई त शाह साहब ॾिसी ऐं अचरज में पइजी वियो ऐं पोइ ही सां बच्चे फ़क़ीर सां हथफा तय करे रवानो थियो त अॻियां हिनखे हामिद फ़क़ीर ॻऊन में मिलियो उनखां पुछे मुंहिंजे फ़क़ीरनि जी ख़बर ॾे चइसि तव्हांजा फ़क़ीर त उहे को चोरनि सां गॾु हूंदो को फोरनि सां गॾु हूंदो हाणे उहे ॻाल्हियूं वयूं हलियूं चवंदा शाह साहब जे अखियुनि में लुड़क लड़ी आया ऐं पहिरियों इहो बैत चयूं त अॼु न ओता कुन में से तालिब तवारीन आदेसी उथी विया मजनू मारीन जे जीअ के जियारीन से लावूती लॾे विया अच्छा तव्हां ॻाल्हि कई त समा थींदो इहो लतीफ़ी राग ई ॻायो वेंदो हिते राग हिते वॾा गवैया ख़ान साहब इहे वॾे वॾे पैमाने ते राग थींदो जॾहिं शाह साहब वेंदो हिकिड़े ॾींहं लाइ त महीनू रही पवंदो ऐं हाणे फ़क़ीर खे चवंदो त फ़क़ीर मूंखे हुन भिट ऐं हिन भिट में को बि फ़र्क़ु महसूसु कोन थियो हालांकि हीअ बि ॻोठ हिकिड़ी भिट ते हुयो हा सांगरी ढोरे जे हवाले सां हीअ बि ॻोठ भिट ते हो हिते महफ़िल समा थींदी हुई ऐं हाणे ताईं 1980-90-85 ताईं ऐं राग थींदो ऐं पाण ख़ुदि उस्ताद ग़ुलाम मोहम्मद जो शागिर्द आहियां अच्छा भला हिन जू जो जेको तारीख़ी पस मंज़र आहे सियासी हवाले सां इक़्तिसादी हवाले सां समा दौर खां वठी या लिछ असांखे मिले थी पई हिन इलाइक़े जी आवाज़ त इन ग़ुलाम सिंध जॾहिं हुई तुरखान अरगोन ऐं ख़ासि तौर ते मुग़ल दौर जॾहिं लतीफ़ साईं जा पहिरियां 40 साल ज़िंदगी जा ख़ुदि इहो ग़ुलामी भोगी हुई त उन हवाले सां हिते जे हुनुरमंदनि ख़ासि तौर ते कपिड़े जी सनत ऐं नसरपुर जीअं आहे या तंहिंखां पोइ हितां जी जेका मजमूई तौर इक़्तिसादी सूरत हाल ऐं सियासी सूरत हाल ऐं जीअं तव्हां बिलावली फ़क़ीर जो ज़िक्र कयो पहिरियों बचो फ़क़ीर जेको हुयो उहो बिलावली तहरीक में शामिल थियो वञी त इहो सिलसिलो तव्हां सियासी तौर ते हिन परिगणे खे या इक़्तिसादी तौर ते कीअं था ॾिसो साईं असांजे हर साईं वलहार जो शहर आहे हा वॾा ॿुधाईंदा त वलहार शहर में 300 घर त सिर्फ़ु चाकियुनि जा हुआ 3000 घर कुंभारनि जा हुआ हालांकि जॾहिं फिटी वियो मदद ख़ान जी कार में फिटी वियो हालांकि वाहिद हिकिड़ो त चवे थो त मदद ख़ान कोन आयो पर असांखे वधीक ख़बर आहे त हिते मदद ख़ान आयो ऐं इहा बर्बादी जेका आहे असां मदद ख़ान कई उन वक़्त में बि तक़रीबन 50 खां 60 एकड़ जी एराज़ीअ ते इहो शहर ॿधल हो हिन वक़्तु तव्हां बीहंदो त उते का बि शइ का बि ठिकराहट कोन्हे बाग़ पोखी विया उहो वरी असांजी नाअहलिया जो तारीख़ी मागनि खे कोन था संभाले सघूं हाणे हीअ बि तव्हां चयो पिया न 16 एकड़ खनि ते हीउ जेको सो क़ब्रिस्तान हुयो ऐं लॻे थो त हर कुंड खां को न को माण्हू अॻिते वधंदो सुरंदो पियो अचे उहा वारसी नथी थिए असांजी त तव्हांजी महिरबानी साईं तव्हांजी सुठी ॻाल्हि ॿोल थी तारीख़ी हवाले सां ऐं लतीफ़ साईं जे हवाले सां ख़ासि तौर ते तव्हांजा लख अहसान सुबेल साथियो असांजे अॼोके रिहाण शाह जा पंध ऐं पेचरा उन हवाले सां ही जेको तारीख़ी क़ब्रिस्तान हो साईं समन शाह रिज़वी ऐं शाह इनायत जे तड़ ॾाॾो ऐं लतीफ़ साईं जे ॿिनि फ़क़ीरनि ऐं टियों जेको मसनवी गो मोहम्मद सलाह ऐं आरिफ़ फ़क़ीर थिएबो ऐं बच्चू फ़क़ीर थिएबो सलाह बि जेके से मोहम्मद सलाह बि थिएबा आहिनि पाण ज़ात जा साईं उन जी वज़ाहत कई त इन बाग़ ते ही सूरत हाल तव्हां सां वीचार वञासीं पोइ वरी तव्हां सां कंहिं ॿिए बाग़ ते वीचार वञींदासीं जीअं लतीफ़ इलात धन धारण धार रहण ई न संघारन सट काहे ईंदे कॾहिं मथां वांड वाट जे हाणो होए मिट त बि उडो लाह उन्ही जो सुबेल साथियो मेहरान टीवी जे फिक्री तारीख़ी ऐं
तहक़ीक़ी रिहाण शाह जा 15 पेचरा सां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार जी लतीफ़ त असां हिन जो में वरी कंहिं ॿिए माग ते वीचार वंडींदासीं त हींअर मां हिकु तारीख़ी शहर वलहार ऐं इन शहर जी निस्बत सां जेको हिन जूह ते हिन इलाइक़े ते वलहार नालो पियल आहे उन जे हिकिड़ी अहम हस्ती जेका साबिर वलहारी मियो साबिर वलहारी जे नाले सां मशहूरु आहे उन जे चबूतरे जे सहन में बीठो आहियां ऐं हिन बुज़ुर्ग ते जॾहिं ॻाल्हाईंदासीं त हिननि जे बुज़ुर्ग जा वॾा ठटे मां मुलाक़ातियार खां ड्रासोड़ी ऐं ड्रासोड़ी खां पोइ हिते वलहार शहर में अची रहिया ऐं इन निस्बत सां जॾहिं लतीफ़ साईं जा 15 पेचरा जी ॻाल्हि था असां कयूं त लतीफ़ साईं जा उहे हमअसर माण्हू जेके साईं सां कंहिं न कंहिं तरीक़े सां सलाड़ियल रहिया ऐं ॾेठ वेठ रही त उन हवाले सां हिन बुज़ुर्ग जो जीअं वॾा हिन जा ड्रासोड़ी जा बि हुया पोइ हिते आया त ड्रासोड़ी में मोहम्मद अमीन थेबो जेको बुज़ुर्ग हुयो उन जी लतीफ़ साईं सां ॾेठ वेठ हुई ऐं साबिर वलहारी मियो साबिर वलहारी जेको मोहम्मद अमीन थेबो जो जेको सो शागिर्द रहियो ऐं 1135 में हिन जो विसाल थियो यानी लतीफ़ साईं जी उमिरि 33 साल आहे त हिन बुज़ुर्ग जो विसाल थिए थो त ऐं मोहम्मद अमीन जी शागिर्दी वारे दौर में लतीफ़ साईं जी जवानी जा ज़माना पोइ पंहिंजे वालिद साहिब सां या पंहिंजे सर अकेलाई में जॾहिं ईंदा हुआ हिन जूह में शाह इनायत रिज़वी जे करे ऐं कुझु ॿिया माग मकान जेके कुझु असां वीचार हेठां आंदा आहिनि कुझु आईंदा प्रोग्राम रखूं था त उते हलिबो त उन्हनि निस्बतनि सां इहा हिकिड़ी संगत हुई हिकिड़ो सथ हुयो जेके हिक ॿिए सां रूहानी रिहाणियूं कंदा हुआ त मियो साबिर वलहारी जीअं त मियां मोहम्मद अमीन थेबो जो शागिर्द हो ऐं मियां मोहम्मद अमीन थेबो लतीफ़ साईं सां ॾेठ वेठ रखंदा हुआ त उन हवाले सां हिननि जी उन शागिर्दी दौर में बि ॾेठ वेठ रही आहे ऐं हीअ बुज़ुर्ग उन सथ मां आहे जिन सां लतीफ़ साईं जूं मुलाक़ातूं या रिहाणियूं रहियूं आहिनि जेसिताईं हिन इलाइक़े जो तालुक़ु आहे त हीउ इलाइक़ो उन्हनि इलाइक़नि में अचे थो जंहिंखे सांगरी ढोरे जे आसपास जा इलाइक़ा सजनि ऐं सांगरी ढोरे सां लतीफ़ साईं जूं जेके 15 पेचर जी वाट असां वठंदा आहियूं उन ते जिथे ॿिया बुज़ुर्ग असांखे नज़र अचनि था त उन्हनि मां हिकु बुज़ुर्ग हीउ अहम बुज़ुर्ग आहे साबिर वलहारी जंहिंजूं करामतूं तमामु मशहूरु आहिनि ऐं हिन महिल बि हीअ जेके मारूफ़ जा कुबा सजनि था उहो संदन पोटो आहे ऐं इन खां पंहिंजो पुटु हुयो ऐं इन जो पोटो मियां मक़बूल वलहारी उन जी मज़ार बि मुंहिंजे खाॿे हथ हिन में चबूतरे में आहिनि ऐं हीअ कुबा हुन जे पुट जे नाले सां मारूफ़ जा कुबा सजनि था त हीउ इलाइक़ो इक़्तिसादी हवाले सां या सियासी हवाले सां लतीफ़ साईं जे 15 पेचरनि जे हवाले सां साईं जे रूहानी रिहाणियुनि जे हवाले सां ऐं संगत वटि अचण वञण जे हवाले सां या जीअं अॻे सेगमेंट में असां ॻाल्हि करे आयासीं त जेके लतीफ़ साईं जे हाज़िरी जा फ़क़ीर हुआ बच्चू पंहिंजो थेबो ऐं पंहिंजो फ़क़ीर आरिफ़ थेबो ऐं मोहम्मद सलाह जेको मसनवी गो हो त उन हवाले सां बि हिकु वॾो परे जो पंधु न आहे त इहे साईं जा जेके से रिहाणियूं या तालुक़ या कचहरियूं जेके रहियूं आहिनि त सुबुह ॾिसां थियो असां लतीफ़ साईं जे 15 पेचरनि जे हवाले सां अॼु जंहिं वाट सां आयासीं टंडियालायर ज़िलो जेको हाणे सजे थो उन जे ई माना हिकिड़े हदुनि में उहे सांगरी ढोरे जे आसपास में पियो घुमियासीं ऐं तॾोके दौर में लतीफ़ साईं सां जेके तालुक़ रखंदड़ माॻ हुया उहे भेटियासीं त ईंदड़ दफ़े वरी कंहिं ॿिए बाग़ ते कंहिं ॿिए वाट ते हलंदासीं ऐं लतीफ़ साईं जा उहे वीचार ऐं उहे ॻाल्हियूं ऐं रिहाणियूं तव्हां सां जेके शेयर कबियूं ऐं हिन महिल असांजे हिन रिहाण जो वक़्तु पुॼाणी खे पुॼे थो सलीम भुट्टो लतीफ़ खे इजाज़त ॾींदा जे लतीफ़ इलाद।